कोट डी जी ॻोठ टंडरोशाह में जेको आहे हिक ई घर जा 5 जेके भाइर आहिनि उहे हलण फिलण खां लाचार आहिनि ऐं पुरस्कार बीमारी जे करे हुननि जूं जेके ॼंघूं आहिनि उहे सुकी वियूं आहिनि ऐं हे ग़रीब पोरियत जेके आहिनि पिनी ऐं जेको आहे सो पंहिंजे घर जो चरखो हलाइनि था पिया। ॿियो कुझु न, असां सिर्फ़ु इलाजु करायो वञे, असांजी माली काई मदद कई वञे त असांखां तमामु बहितर आहे। असां सभु दोस्तनि ऐं भाइरनि खे इहो ई हथ ॿधी अर्ज़ु था कयूं त ख़ुदा वास्ते असांजी मदद कई वञे। असांजो इहे आज़ार जेको आहे असांखे तमामु जेको आहे सो विकोड़े वियो आहे। असां अर्ज़ु कयूं था इमरान ख़ान खे या साईं मुनवर ख़ान वसाण खे, बीबी नफ़ीसा शाह खे त असांजो इलाजु कराइनि सुठे हॉस्पिटल में। जी नाज़रीन, हिननि माज़ूरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं हिननि जो इहो ई चवणु आहे त असां जेको आहे तमामु मुश्किलातुनि में खे असां मुंहुं ॾेई रहिया आहियूं। असां जेके बचड़ा आहिनि उहे मासूम जेके आहिनि उहे नंढड़ा आहिनि ऐं उहे बि तमामु जेके आहिनि से बुखूं काटे रहिया आहिनि। असां वसवरनि खे अपील था कयूं त असांजे मामले जो नोटिस वठी ऐं असांजी मदद कई वञे ऐं असांजो जेको इलाजु आहे का सुठे हॉस्पिटल में करायो वञे। कैमरामैन रज़ा बलोच सां गॾु हिम्मत तुमराणी, अवामी आवाज़, कोट डी जी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।